नाज़िन पहिरीं मई मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हुकूमत तरफ़ां मज़दूरनि जी उजरत वधाइण वारे ऐलान ते बि अमल न थी सघियो आहे, जंहिं सबबि गॾी ख़ुदाबख़्श भुट्टो जा पोहियत अॼु बि मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था असमतुल्ला भट्टी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जी त हिन वक़्तु मौजूद आहियां गॾी ख़ुदाबख़्श भुट्टो में, जिते अॼु जेको आहे सो पहिरीं मई जेको आहे मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। उन हवाले सां असां जेको आहे सो हिते ॾिसूं पिया त अॼु आलमी ॾींहुं मज़दूरनि जो त आहे, पर मज़दूर अॼु बि जेको आहे सो पंहिंजे कमकार सां लॻल आहिनि ऐं जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे घरनि में जेको आहे सो आराम पिया कनि। हिते जेके मज़दूर आहिनि वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा जेको आहे सो हुननि जो चवणु आहे ऐं जेका मज़दूरी आहे उहा पूरी पए पई या न। 250 असांखे मजदूरी थो मिले, असां गर्मी ते मरूं था। ग़रीब मिसकिन काॾे वञनि, हर को खाई पी खाई था वञनि, असां वञूं काॾे? ग़रीब मिसकिन आहे त गर्मी में मरूं था। हिते ट्रकनि ते असां लोड़ी 250 मजदूरी थो मिले असांखे। पूरी का शइ नथो थिए। 300 मजदूरी में त बि पूरी न आहे, कुझु बि न आहे बाबा। चलो 300 रुपया मजदूरी त पूरी नथो थिए। महिरबानी करे त ग़रीबनि खे खारायो। जी बाबा, असां घर नथो हले, हुकूमत अपील कयूं मज़दूरी थोरी आहे, महांगाई घणी आहे। या त अपील था कयूं त कुझु मज़दूरी जो क़दुरु कयो। मज़दूरी घटि आहे, महांगा वधिया, हुकूमत अपील था कयूं त मज़दूरी वधी वञे। हा, खंड चावट महांगो आहे, मज़दूरी थोरी आहे। इहा त हुकूमत सां अपील था कयूं त मज़दूरी वधी वञे। महंगाई पवा अटो साईं 70 रुपए किलो थी आहे, चीनी 110 रुपया किलो थी आहे साईं। हर शइ ग़रीब था साईं। खीर ॾिसो था उहो महांगो थी वियो आहे। ग़रीब जे खाइण को बठनि ते बीठा हूंदा, रोज़ी कान्हे साईं, लोड़ियूं था बीठा 250-300 में साईं। महांगाई आहे, गुरबत आहे, बेरोज़गारी आहे। असांजी हुकूमत खे अपील आहे, ग़रीब आहियूं, कुझु माना महांगाई खे थोरो मिसाल जेतिरी महांगाई ओतिरी असांजी वरी गुरबत खे ॾिसनि, मज़दूरी असांजी वधाइनि। असां ग़रीब आहियूं, हिन में असांजी पूरी नथी पए। असां ग़रीबनि जी साईं सॼो ॾींहुं लोड़ियूं था। हिन महिल बीठा हूंदा भाऊ वारा बीठा ॾिसनि था असांजो रवैयो, लोड़ियूं था। बचड़ा नंढड़ा ॿार आहिनि, पेट आहे मिड़े लोड़ियूं था। ग़रीब आहियूं साईं। हाणे तव्हांखे अपील था कयूं, असांजी मज़दूरी महांगाई आहे, वधायो असांजी मज़दूरी। हीअ अटो ॾिसो था 70 रुपए किलो बीठो आहे, चांवर ॾिसो था 100 रुपए किलो लॻा आहिनि, गेहूं ॾिसो था साईं 120 रुपया 240 रुपया किलो गेहूं थी आहे साईं। ग़रीब असां काॾूं 30 रुपए अधु पाए थैली वठी साईं बचा पालियूं। जी नाज़रीन, तव्हां हितां जे मुख़्तलिफ़ मज़दूरनि जो ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अॼु आलमी ॾींहुं त जेको आहे मज़दूरनि जो मल्हाए पियो वञे, पर असां उन बावजूद बि जेको आहे सो पंहिंजी मज़दूरी करियूं पिया ऐं जेका मज़दूरी आहे उहा तक़रीबन 300, 400, 500 ताईं आहे। असां हुकूमत वक़्त खां जेको आहे सो मुतालबो था कयूं त असांजी जेका मज़दूरी आहे उहा वधाई वञे। हिन वक़्तु जेको आहे सो हुकूमत सिंध जे तरफ़ां जेको आहे कोरोना मुतालिक़ बि जेको आहे सो ऐलान कया विया आहिनि त जेको आहे सो ॿिए पासे ॾे जेको आहे सो महांगाई जेका आहे उहा तमामु हद खां वधी वई आहे। कैमरामैन जावेद अली जलबाणी सां गॾु असमतुल्ला भट्टी, मेरान।